हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। या अली मदद जी। तो दोस्तों, ये जो दोस्त है जो भरे रहियो आहे वो मुंहिंजो दोस्त है, ख़ासि दोस्त है ताहिर मौलाई साहब। जी तो तव्हां उनखे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं उनखे आहिस्ता आहिस्ता इंशाअल्लाह अॻिते वधाईंदव। तव्हांजे हिकिड़े शेयर खां, हिकिड़े लाइक खां उहो शख़्स अलाए किथां किथे पुॼी सघे थो। इन करे दोस्तों, तव्हां मूं ते महिरबानी कयो। जीअं त तव्हां हुनखे लाइक कंदव, तव्हांजे अॻिते हली असां बि कमु ईंदासीं। तो दोस्तों, हीउ दोस्त चङो भलो दोस्त आहे असांजो। सो मेरे हिनखे बाक़ाइदा शेयर कजो ऐं सम्झी सघो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त दोस्तों, ताहिर मौलाई नाले सां हिकिड़ो यूट्यूब आहे। अपील थी कजे त तव्हां हुनखे शेयर कजो ऐं लाइक कजो। दोस्तनि जूं सब्सक्राइब कजो ऐं ख़ासि महिरबानी थींदियूं उन्हनि दोस्तनि जूं। थैंक यू।